असलादीन के टी न्यूज़ वलीकार मां आहियां ज़ुबैर खुड़ो हेडलाइंस माइनस वखां पिरां शुरूआत कंदासीं। कराची खां इमरान खान जी इम्कानी गिरफ़्तारीअ ते कराची में पीटीआई कारकुन रस्तनि ते निकिरी आया आहिनि। एजाज बि कयो वियो आहे। कराची में तीन तलवार सोराब ॻोठ राशिद मिनास रोड पीटीआई कारकुननि जा एहतजाजी मुज़ाहिरा, जॾहिं त बोर्ड ऑफिस फोरके चौरंगी ऐं कईमाबाद जा रस्ता बंदि कया विया आहिनि। स्टार गेट हब रिवर रोड दाऊद चौरंगी वटि बि एहतजाज कयो वियो आहे। शहर जे मुख़्तलिफ़ हंधनि ते एहतजाज ऐं रोड रस्ता बंदि हुजण करे ट्रैफ़िक मुतासिर थी आहे। शहरी ऐं मुसाफ़िर भी परेशान आहिनि। इमरान खान जी इम्कानी गिरफ़्तारीअ ते कराची में पीटीआई कारकुन रस्तनि ते निकिरी आया आहिनि। एहतजाज कयो वियो आहे। कराची में तीन तलवार राशिद मिनास रोड सोराब ॻोठ ऐं मुख़्तलिफ़ हंधनि ते पीटीआई कारकुननि एहतजाजी मुज़ाहिरा कया आहिनि। बोर्ड ऑफिस फोरके चौरंगी ऐं कईमाबाद जा रस्ता बंदि कया विया आहिनि। स्टार गेट हब रिवर रोड दाऊद चौरंगी वटि बि एहतजाज कयो वियो आहे। शहर जे मुख़्तलिफ़ हंधनि ते एहतजाज ऐं रोड रस्ता बंदि कया विया आहिनि, जॾहिं त ट्रैफ़िक मुतासिर थी आहे। शहरी ऐं मुसाफ़िर परेशान आहिनि। इन हवाले सां असां लाइन ते मौजूदु आहे कराची मां अब्दुल्ला सोलंकी। जी अब्दुल्ला, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, पीटीआई पूरे मुल्क जी कराची में भी रोडन ते निकिरी है, जॾहिं त कारकुननि तीन तलवार राशिद मिनास रोड सोराब ॻोठ हिन वक़्तु बंदि करे छॾियो आहे। एहतजाज जे करे जेको रोडनि ते रश वधी हुई आहे, ट्रैफ़िक जाम थी हुई आहे, जॾहिं त एहतजाज जे सबबि बोर्ड ऑफिस फोरके चौरंगी कईमाबाद जेके रोड रस्ता आहिनि उहे पिणु जेको आहे ट्रैफ़िक पुलिस पारां अलर्ट कयो वियो त उहे बंदि आहिनि। जॾहिं त स्टार गेट हब रिवर रोड दाऊद चौरंगी खे बि जेको आहे बंदि कयो वियो आहे। एहतजाज जारी लॻा पिया आहिनि, ख़ासि तौर ते शरह फैसल खां वठी जेको पाकिस्तान हाउस आहे उन खां पोइ जेको सोराब ॻोठ वारो इलाइक़ो आहे उते तमामु घणा तादाद में कारकुन निकिरी आया आहिनि, जेके रोड रस्ता बंदि करे ट्रैफ़िक मुअतल थी वई आहे। शहरनि जेको आहे इमरान खान सां यकजहती जेका कारकुन करण लाइ जेके दाऊद चौरंगी समेत जेके ॾियारी टाउन में बि एहतजाज शुरू करे छॾिया आहिनि। ठीकु आहे, वॾी महिरबानी अब्दुल्ला सोलंकी तफ़सील ॾियण जे लाइ।